بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي لجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي أسأل جكوب سلسلة هلبته الله شكر سان فضائل الأعمال أجباره نمبر سلسلة سان جواهي باره نمبر إيو غسل الميت وتكفينه. يكون إنسان كي يكره يعني عمل تمام دليل بهلوات. يكون إنسان كي خبر هذا ميت كي غسل كيني بوات بهترات إيو عمل كريت وجونا من چار حديثون كان أجنتو ऐं के हदीस ज़ईफ़नि के मनसूख़नि पर असां उन जो फ़ज़ीलत ॿुधायूं था त जेको कंहिं मय्यत खे गुस्ल ॾिए थो त इन जो केॾो सवाबु आहे, केॾो इन में सवाबु। पहिरियों हदीस जेके ابن أبي رافع رضي الله عنه أن النبي صلى الله عليه وسلم قال من غسل ميتا فكتم عليه غفر له 40 مرة، ومن كفن ميتا كساه الله من سندس واستبرق الجنة، ومن حفر لميت قبرا وآجنه فيه أجر له من الأجر كأجر مسكن إلى يوم القيامة. حديث عظيم आहे। नबी करीम फरमाए थो त जेको इंसान कंहिंखे मय्यत खे गुस्ल थो ॾिए त उनखे 40 दफ़ा मलाइका दुआ घुरंदा त हिनखे अलाह ताला मग़फ़िरत फरमाए। वमन कफ़न हिनखे कफ़न ॾिए थो कसाहु अल्लाह मिन सुंदुस वस्तबरक़िल जन्नत, जन्नत मां उनखे इंशाअल्लाह उनखे लटा मिलंदा एतिरो। ऐं जंहिं कंहिं क़ब्र ठाही मय्यत जे लाइ उनखे बि दुआ आहे नबी करीम जी त क़यामत ताईं उन जा गुनाह माफ़ थींदा पिया। कंहिंजी दुआ थियल नबी करीम जी। ॿी हदीस आइशा रज़ियल्लाहु अन्हा मन गस्सल मय्यतन फअद्दा फीहि अल-अमाना वलम यफ़्शी लहू अलैहि मा रअा। इहा हदीस बि आइशा जी आहे त केरु बि गुस्ल मय्यत खे ॾिए त उन ते यानी उन में जे ऐब ॾिसे या के शइ ॾिसे त उहो माण्हू खे न ॿुधाए छो जो उन जा हिकिड़ा ऐब ढकणा आहिनि, उनखे इन जा ऐब ढकणा आहिनि। वलम यफ़्शी अलैहि मा रअा ख़रज मिन ज़ुनूबिही कयौम वलदतहु उम्मुहु। इहा रिवायत इमाम अहमद तबरानी में आहे। इहो चए थो आयशा उम्मुल मोमिनीन चए थी त जंहिं इहो कमु कयो त इहे जीअं त अॼु माउ जे पेट मां अॼु ॼाओ, यानी ॾिसो न केॾो इहो हिन में सवाबु आहे कंहिंखे गुस्ल ॾियणु ऐं उनखे कफ़न ॾियणु। ऐं उम्मुल मोमिनीन चए थी त इन जो केॾो सवाबु भलो आहे। इहो कमु माण्हू जेको सिखी ऐं सही तरीक़े सां सुन्नत सां गुस्ल ॾिए त इहो बहितर ॾाढो आहे। ऐं टी हदीस आहे हज़रत अली जी तरफ़ां आहे क़ाल मन गस्सल मय्यतन वकफ़नहु वहन्नतहु वहमलहु। लेकिन चए थो कंहिं मय्यत खे गुस्ल ॾिनई, उनखे कफ़न ॾिनई, हनूत ॾिनई, हमलहु ऐं उनखे खयईं, वरी उन ते निमाज़ पढ़ी ऐं उनजो को बि ऐब ज़ाहिर न कई जेको उन मां ऐब ॾिसे ख़रज मिन ख़तीअतिही कयौम वलदतहु उम्मुहु। इहो रिवायत इब्न माजा। इहो बि हज़रत अली चए थो त इहो जेको इहो केरु कंदो त ॼण की माउ जे पेट मां अॼु ॼाओ गुनाह जेके हूंदसि अलाह ताला इनखे सभु इहे माफ़ करे छॾींदा। ऐं के रिवायत में अचे थो त जेको इंसान खे गुस्ल थो ॾिए मय्यत खे त पोइ उन खां पोइ पाण विञिजे। ऐं के रिवायत में अचे त पाण वुज़ू करे। ऐं इहे रिवायत ज़ईफ़ आहिनि। इन रिवायत में ज़ईफ़ आहिनि तंहिंजे करे उलमा चवंदा इन मिन बाबिल इस्तिहबाब, यानी जे कयईं त भलो आहे, जे न त इन में कुझु कोन्हे। छो जो उन हदीस इब्न उमर अब्दुल्लाह बिन उमर जी रिवायत है कुन्ना नग़सिलुल मय्यित फमिन्ना मन इग़्तसल वमिन्ना मन लम यग़्तसिल। उहो इब्न उमर चए थो त उन टाइम में असां के मय्यत खे गुस्ल ॾींदासीं या ॿ माण्हू हूंदा या टे माण्हू हूंदा गुस्ल में, पोइ केरु असां मां वेंझंदो वञी ऐं केरु कोन वेंझंदो हो त असीं उनखे बि कोन चवंदासीं, के सिर्फ़ु वुज़ू कंदो। इन में छा जे लाइ, यानी त इहा अमर फ़ी हिस्सा आहे, यानी हिकिड़ी यानी इन में कुझु गुंजाइश आहे छा जे लाइ त यानी केरु जो विझी सघे थो त भली विझे ऐं जेको वुज़ू करे त सिर्फ़ु वुज़ू करे। इहो इन में यानी कुझु गुंजाइश आहे। छो जो इमाम अहमद बिन हंबल चयो त इहा हदीस जेकी गुस्ल जी आहे उहा ज़ईफ़ आहे, त इहा वाजिब न आहे। इनमा हुआ मिनल इस्तिहबाब। इमाम अहमद चए थो त इहो इस्तिहबाब आहे, जेको कंदो त उनजे लाइ बहितर आहे, जेको नथो करे त उन में कुझु कोन्हे। त इहो हिकिड़ो इंसान यानी एहतियात करे त विझे या गुस्ल करे त सही आहे, जे नथो करे सघे त ठीकु आहे, उन में कुझु कोन्हे ऐं वुज़ू करे। ऐं इहो उलमा छा जे लाइ था चवनि, छो जो इंसान खे जे सकरात ईंदी आहे, मौत ईंदी आहे त हुनजो यानी नंढो पेशाब वॾो पेशाब ॿई निकिरी वेंदो आहे। छो जो ॾाढो ॾुखियो आहे, सकरातल मौत ॾाढो ॾुखियो आहे। त पोइ इंसान जेको गुस्ल ॾींदो आहे उन्हनि खे त उहा उन्हनि शयुनि खे हथनि खे लॻंदी ज़रूरु हुनखे जंहिंमें विञारींदो त हेठां बि सफ़ाई कंदुसि, अॻियां बि सफ़ाई कंदुसि त उनखे थी सघे यानी इहो किन बिन थोरो लॻो हुजे हथनि खे या का शइ। तंहिंजे करे कंहिं उलमा चयो त विझणु बहितर आहे।
कंहिं चयो त न वुज़ू करे सिर्फ़, छो जो उन्हनि खे जान खे त कोन लॻो, जेके हथनि पेरनि खे वुज़ू कयईं त इहो इनशा काफ़ी आहे। इन्हनि जे करे ही उलमा चवनि था त विञणु सही आहे, त छो जो पाक थिए जान। हिकिड़े माण्हू खे पंहिंजे मुस्लमान भाउ खे गुस्ल ॾिनो अथसि, उनखे पाक करे अलाह ॾे मोकिलियुसि, त तंहिंजे करे जे पाण इन में पाण बि पंहिंजे विझी ऐं वुज़ू करे थो त बहितर आहे। जे नथो करे सघे त घटि में घटि भला उहो छा करे सघंदो, वुज़ू करे इन में उनजी जान जी पाकाई थी वेंदी। हिन में उलमा जो चवणु इहो बि आहे त जेको इहे हदीस में शामिल थींदो त यानी हिन खे अलाह ताला गुनाह सभु माफ़ कंदो। इंसान जेको गुस्ल ॾिए थो ऐं तकफ़ीन ॾिए थो, इहो कमु करे थो, इन जी नियत हुजे त मां अलाह जे ख़ातिर हिन मुस्लमान भाउ खे गुस्ल ॾियां थो, इहा न नियत हुजेसि त मूंखे घणा पैसा ॾींदा या केतिरा ॾींदा, या हुननि जे खीसनि में ॾिसण में त ही ग़रीब आहे या शाहूकार आहे। अलाह जे ख़ातिर इहो कमु करे, पोइ काशे हुनखे मिली त ठीकु आहे, हुन में काशे कान्हे, पर नियत जो सॼो दाइर मदार आहे त इंसान नियत हुनजी छा आहे त मिसकीन आहे, ग़रीब आहे या अमीर आहे, इनखे मां गुस्ल मां या सवाबु कमायां। पर जो हुननि कुझु ॿ रुपया ॾिनसि त उन में काशे कान्हे, पर नियत पहिरियां सही करे पंहिंजी। हिन में नबी करीम जी दुआ लॻंदी इंसान खे, त नबी करीम चए थो त जंहिं मुस्लमान खे गुस्ल ॾिनो ऐं हुनखे कफ़न ॾेई ऐं तयारु कयईंसि निमाज़ जे लाइ, त नबी करीम चए थो त नबी जी दुआ आहे त ग़फ़रल्लाहु लहू 40 मररा, 40 दफ़ा नबी जी तोखे दुआ लॻंदी त अलाह साईं तुंहिंजा गुनाह माफ़ करे। ॾिसो न, कंहिं बुज़ुर्ग जी दुआ या तुंहिंजी मुंहिंजी दुआ, पर नबी करीम जी दुआ केॾी न भली आहे। सो इहा हिकिड़ो वॾो फज़ल आहे, इंसान सिखे, तयारु थिए, कंहिं मौलवी ॾे वञे सिखे गुस्ल सुन्नत ते कीअं आहे उहो सिखे, त किथे बि ॻोठनि में माण्हू हिकिड़ो ॿ ज़रूरु हुजे जेको गुस्ल ॾियण वारो हुजे। ओचितो बि मई थी थो वञे, किथे बि फोतगी थी वञे, त जे हूंदो को गुस्ल ॾियण वारो सही सुन्नत तरीक़े ते, बिदत न करे, ग़लति शयूं न करे, त इहो ॾाढो भलो कमु आहे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए ऐं इहे अमल सिखूं ऐं कयूं। अलाह ताला तव्हांखे असांखे अजर अज़ीम ॾींदो इंशा अल्लाह। هذا والله أعلم، صلى الله عليه وسلم.